नाज़रीन, देह मनहड़े जो गर्ल्स प्राइमरी स्कूल फेज़ पठान बुनियादी सहूलतुनि खां वांझियल आहे। हिन स्कूल में पढ़ंदड़ ॿारनि ऐं संदनि वालिदैन शहीद बेनज़ीराबाद तालीम जे आला अमलदारनि खां फौरी तौर बुनियादी सहूलतूं ॾियण लाइ मुतालबो कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था गुलाम कादर डाहिरी जी रिपोर्ट। हिते मनहड़ो भरिसां गर्ल्स प्राइमरी स्कूल फैज़ खान पठान में जिते 108 ॿार जेको आहे हिन स्कूल में तालीम पिराए रहिया आहिनि। 18 सालनि खां हीअ स्कूल हलंदड़ आहे, पर हिते का बुनियादी सहूलत न आहे। अचो त हिते पढ़ंदड़ ॿारनि ऐं हुन जे वालिदैन खां मालूम कयूं त हिन जो चवणु छा आहे। जीअं त हीअ स्कूल GGPS फैज़ खान पठान 1/5/2008 खां वठी हली रहियो आहे। इन विच में असां DO SDO सुपरवाइज़र ऐं इन खां बाला जेके बि ऑफिसर उन्हनि खे एप्लीकेशनूं ॾेई थकिजी पिया आहियूं, पर इन ते को बि अमल दरामद न थी चुको आहे। इन करे असां मिनिस्टर ऑफ एजुकेशन ऐं सेक्रेटरी ऑफ एजुकेशन अकबर लिगारी साहब के गुज़ारिश कयूं था त महिरबानी करे असांखे बिल्डिंग ॾिनी वञे त जीअं ही मासूम ॿार जेके आहिनि सकून सां तालीम हासिल करे सघनि, छो त तालीम हर इंसान जो फ़र्ज़ु आहे। ते असांजे स्कूल में न को बिल्डिंग आहे, न को फर्नीचर आहे। असां वसारनि खे अपील था कयूं कि असांजे स्कूल खे बुनियादी सहूलतूं ॾिनियूं वञनि। जो स्कूल तमामु सुठे नमूने सां हली रहियो, असांखे का सहूलियत न आहे। गर्मीअ में असांखे तालीम नथी हासिल करे सघे, महिरबानी करे असांखे बिल्डिंग ॾिए। असांजो अर्ज़ु आहे त असांजे ॿारनि खे का बि सहूलियत न आहे। ॿार गर्मीअ में उस ते वेठा आहिनि ऐं स्कूल जी बिल्डिंग खपे, उन खां पोइ फर्नीचर खपे, उन जे लाइ को सामान खपे। ॿारनि जे लाइ को बि असांखे सहूलियत हिन स्कूल जी न आहे। ऐं टीचर आहियां GGPS फैज़ खान पठान में। मुंहिंजो तमामु वस वारनि खे अपील आहे त असां वटि बिल्डिंग न आहे, न कोई पीअण लाइ साफ़ु पाणी आहे, फर्नीचर बि न आहे, वॉशरूम न आहे, ऐं जेके ॿार आहिनि उहे सहूलियतुनि खां महरूम आहिनि। डिवीज़नल सदस्य अफसर लंजार साहब ऐं जेके वस वारा आहिनि उन्हनि खे अर्ज़ु था कयूं त महिरबानी करे असांखे फर्नीचर ऐं जेको आहे स्कूल जी बिल्डिंग ॾिनी वञे त जीअं ॿार सहूलियत सां तालीम पिराए सघनि। गर्मियुनि में सर्दीअ में तालीम नथा हासिल करे सघूं, महिरबानी करे असांखे बिल्डिंग ॾिनी वेंदी। गुज़िरियल 18 सालनि खां हिते ॿार पढ़ी रहिया आहिनि। हिते का बि बिल्डिंग या फर्नीचर कंहिं बि शइ जी सहूलियत न आहे। हुननि खे इहा गुज़ारिश आहे त जेको असांखे बिल्डिंग ॾिनी वञे ऐं असां मां बेचैनी ख़तमु कई वञे। जीअं त असांजे स्कूल में 18 साल थी विया आहिनि, का बि बिल्डिंग न आहे, का पीअण जो पाणी न आहे, सहूलियत न आहे। वज़ीर आला सिंध खे अपील थी कजे त असांखे सहूलियत ॾिनी वञे ऐं बिल्डिंग ॾिनी वञे। ॿार ॾाढी ॾुखी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। हे गर्ल्स प्राइमरी स्कूल फैज़ खान पठान में जेको आहे ॿारनि जा ऐं हिते वालिदैन जा व्यूज़ ॿुधा हिन जो चवणु आहे त असांजो स्कूल 18 सालनि खां हलंदड़ आहे, पर हिते का बुनियादी सहूलियत न आहे, जंहिं करे असां सख़्तु तकलीफ़ में गर्मी तोड़ सर्दीअ में तालीम पिराए रहिया आहियूं। पंहिंजो तालीम जे आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे घुर कई आहे त हिन स्कूल खे फौरी तौर ते बिल्डिंग ॾेई असांखे परेशानीअ खां बचायो वञे। कैमरामैन अफसल खान सां गॾु ऐं यहाँ गुलाम कादर डायरी, आवाज़ न्यूज़ मनहड़ो।